शहीद बेनज़ीर भुट्टो जी 13वीं वर्सीअ जे हवाले सां पीपल्स पार्टी ज़िले लाड़काणे समेत इंतज़ामी अमलदारनि पारां तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। इंतज़ामनि खे बहितर करण लाइ पीपी तालके रतब देरो ऐं सिटी नओं दौरे जी गॾियल मेज़बानी में अहम इजलास ज़िलई सदर ख़ुर्शीद मजोणी जी सदारत में थियो, जंहिंमें पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जी पॉलिटिकल सेक्रेटरी जमील सुमरो ख़ासि शिरकत कई। इजलास में शरीक कारकुननि ते ज़ोर भरियो वियो त वधि खां वधि जलसे में शिरकत खे यकीन बणायो वञे, जंहिं लाइ कारकुननि सां राब्ता मुहिम तेज़ कई वञे। इजलास में पीपी लेडीज़ विंग सिटी नओं दौरो पारां ऐलान कयो वियो त वर्सी वारे ॾींहुं नओं दौरो ख़ुदाबख़्श ताईं सवे औरत कारकुन पैदल काफ़िलो मज़ार ते पहुची शहीद कायदनि खे भेटा पेश कंदियूं। इजलास खे ख़िताब कंदे जमील सुमरो जो चवणो त शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी शहादत वारे ॾींहुं दुनिया रोई ॾिनो आहे। हुन चयो त शहीद राणी सॼी ज़िंदगी अवाम जे हक़नि ख़ातिर जदोजहद कंदे गुज़ारी। हिन मौक़े ते इमरान हसन जतोई, अरशद राशिदी, अनवर बोड़ो, लाला नज़र पठान, दिलीप कुमार, रहमत मौर्य, ख़ालिद मेमण, निसार मुराद भुट्टो, पीपी लेडीज़ विंग अॻवान रशीदा मुग़ैरी, ज़हरा बलोच, फातिमा मीराणी ऐं ॿिया वॾे अंग में शरीक हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk